बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ में ते नथू राणो जे ज़मींदार शहबाज सहते पंहिंजे सौट फरमान सहते ते इल्ज़ाम हणंदे चयो त फरमान सहतो ऐं मुख़्तियारकार भिरिया न्याज़ उॼण ऐं सुपरवाइज़र ग़ुलाम मुस्तफ़ा सहतो मिली भगत करे मुंहिंजी ज़रई ज़मीन 2 एकड़ 26 घंटा जेका देह लधू राणो तालुको भिरिया में आहे उन जे फर्दी पंहिंजे नाले कढाई आहे, जॾहिं त अहिड़ो केस रेवेन्यू बोर्ड हैदराबाद में हली रहियो आहे ऐं अहिड़े मनोनामो बि थियल आहे। पर मुख़्तियारकार ऐं सुपरवाइज़र भिरिया गरी रक़म वठी मुंहिंजी ज़ाती ज़मीन जी फर्दी कढी ॾिनी आहे। हुन सेक्रेटरी रेवेन्यू कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न खे अपील कंदे चयो त मामले जी इंक्वायरी कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे।